सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून साइंस बाब 7 सबक 8 खुलासो या तत चैप्टर समरी। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। ॿारो असां ख़ैरनि सां 7 बाब पूरो कयो। हाणे ज़रूरी आहे त असां हुनजो ख़ुलासो कयूं ऐं हिनखे वर्जाए ॾिसूं त इन बाब में असां छा पढ़ियो। पर वर्जाइण खां पहिरीं मां हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदुसि। उहा थोरो साइंस खां त हटियल आहे, पर सिंधी ॿोलीअ जे हवाले सां ॿुधाईंदुसि। हिन सॼे बाब में मूं सोल्यूशन जो जेको तर्जुमो कयो सिंधीअ में, हुनखे ॻार चयमि मुज़कर में, पर तव्हांजी किताब में ॻार लिखियलु आहे मुअनस में। सो आहे दरअसल ईअं त सिंधी ॿोलीअ जा मुख़्तलिफ़ लहजा आहिनि, घणेई आहिनि, पर ख़ासि जेके मक़बूल तरीन या जेके मुस्तनद सम्झा वेंदा आहिनि उहे आहिनि सरीलो, विचोलो, उतरादी, लाड़ी, लासी, कच्छी, शिकारपुरी ऐं ॿिया। सो जंहिं इलाइक़े सां मुंहिंजो तालुक़ु आहे उन जे लहजे में ॻार हिकिड़ो मुज़कर लफ़्ज़ु आहे, पर थी सघे थो त ॿियनि लहजनि में ॻार हुजे या ॻार हुजे ऐं ॻार न हुजे, यानी मुनस न हुजे। सो मां इहो त नथो चवां त मां सही आहियां किताब ग़लति आहे, न को मां इहो थो चवां त किताब सही आहे मां ग़लति आहियां। तव्हां इन लफ़्ज़ खे उअं ई उचारियो जीअं तव्हांजो उस्तादु तव्हांखे सेखारे, या जीअं तव्हांजे घर में या तव्हांजे लहजे में हिनखे उचारियो वेंदो। ॿारो हिन बाब में असां पढ़ियो त ॻार महलूल या सोल्यूशन हिकिड़ी मिलावट आहे। ॻार ॿिनि या वधीक जुज़नि जी अहिड़ी मिलावट आहे जंहिंजा जुज़ा समूरे ॻार में हिक करा यानी यकसां तौर ते पखिड़ियल आहिनि, जेका साफ़ ऐं शफ़ाफ़ नज़र ईंदी आहे। ॻार रंगीन हुजे या बेरंग, पर उहो शफ़ाफ़ नज़र ईंदो आहे। टे ख़ासि ॻाल्हियूं जेके ॻार हुजण लाइ ज़रूरी आहिनि उहे आहिनि उनजो हिककरो हुअणु, उनजो साफ़ हुअणु, उनजो शफ़ाफ़ हुअणु, यानी उहो होमोजीनस हुअणु खपे, क्लियर हुअणु खपे ऐं ट्रांसपेरेंट हुअणु खपे। ॻार ठहंदो आहे ॻरंदड़ मां यानी सॉल्यूट मां ऐं ॻारींदड़ मां यानी सॉल्वेंट मां। सॉल्यूट उहो हिसो आहे जेको ॻरी वेंदो आहे, उहो घटि मक़दार में हूंदो आहे ऐं अक्सर पंहिंजी असली हालत बरक़रार न रखंदो आहे। यानी जेकॾहिं नहरो हूंदो आहे त उहो पाण्याठ में तब्दील थी वेंदो आहे, या गैस हूंदो आहे तॾहिं पाण्याठ में तब्दील थी वेंदो आहे। जेको सॉल्वेंट आहे ॻारींदड़, उहो हिसो आहे जेको ॿिए जुज़े खे ॻारे पाण में मिलाए छॾींदो आहे ऐं वधीक मक़दार में हूंदो आहे। घणो करे ॻार जो असास यानी बेस हूंदो आहे ऐं हमेशह पंहिंजी असली हालत बरक़रार रखंदो आहे। सो सॉल्यूट ऐं सॉल्वेंट गॾिजी सॉल्यूशन ठाहींदा आहिनि। वारो असां ॾिठो त पाणी नहरियुनि, पाण्याठियुनि ऐं गैसुनि खे ॻारे थो ऐं पाणी कुदरती ऐं फितरी ॻारींदड़ आहे, यानी इंसान में, ॿूटनि में, जानवरनि में पाणी मौजूदु आहे ऐं उनजे अंदरि जेके अमल थियनि था उहे पाणी जे करे थियनि था। उनजे करे असां चई सघूं था त पाणी कुल यानी आलमी ॻारींदड़ आहे। वाटर इज़ अ यूनिवर्सल सॉल्वेंट। असां पाणीअ जे ॻारण जो सबबु ॾिठो त पाणी छो सुठो ॻारींदो आहे। पाणीअ जा मालिक्यूल पोलर हूंदा आहिनि, यानी उनमें ऑक्सीजन ऐं हाइड्रोजन माइनस ऐं प्लस हूंदा आहिनि। अक्सर मुरकबनि जा मालिक्यूल पोलर हूंदा आहिनि। सॉल्यूट जा मालिक्यूल पाणीअ जे मालिक्यूलनि सां छिक रखंदा आहिनि, प्लस माइनस खे माइनस प्लस खे छिकींदो आहे। उन करे अक्सर मुरकब पाणीअ सां मालिक्यूलनि जी सतह ते मिलंदा आहिनि ऐं मालिक्यूली सतह जे मिलाप सां ॻार ठही वेंदो आहे। असां इहो ॾिठो त उहे मुरकब जेके पाणीअ में ॻरी था वञनि, जंहिंजा मालिक्यूल पाणीअ जे मालिक्यूलनि सां मिली था वञनि, उन्हनि खे असां हाइड्रोफिलिक, हाइड्रो माना पाणी, फिलिक माना प्यार, उन्हनि खे पाणीअ सां प्यार आहे, उनखे असां हाइड्रोफिलिक चवंदा आहियूं। पर उहे जेके पाणीअ में न ॻरंदा आहिनि, जीअं तेल थियो, उन्हनि खे असां हाइड्रोफोबिक चवंदा आहियूं। फोबिया जो मतिलबु आहे डप, उहे पाणी खां टिजंदा आहिनि। सो हाइड्रोफिलिक ऐं हाइड्रोफोबिक। हिन बाब में असां सोडा वाटर ठाहिण जे सनत जो ख़ाको बि ॾिठो। असां ॾिठो त कीअं नलके जो पाणी साफ़ करे उन में खंडु, शरबत ऐं ज़ाइका वारा जुज़ा मिलाए ऐं उन खां पोइ कार्बन डाइऑक्साइड जेको आहे उहो मिलाए उनखे ब्लेंड करे ऐं बोतलुनि में या टिन्स में भरींदा आहिनि ऐं उन खां पोइ असां ताईं पहुचाईंदा आहिनि ऐं असां उहे पीअंदा आहियूं। ॻार जे ज़रड़नि वारे मॉडल जे तहत असां ॾिठो त सॉल्वेंट हर मादी शइ जा नंढड़नि नंढड़नि ज़रड़नि जो ठहियलु हूंदो आहे ऐं पाणियाठी सॉल्वेंट में उहे जुज़ा हर वक़्तु चुरपुर में हूंदा आहिनि। सॉल्यूट बि नंढड़नि ज़रड़नि जो ठहियलु हूंदो आहे। जॾहिं सॉल्यूट सॉल्वेंट में पवंदो आहे
त ॻारींदड़ यानी सॉल्वेंट जा जुज़ा ॻरंदड़ जे ज़रड़नि खे पाण सां मिलाए चुरपुर में शामिल करे छॾींदा आहिनि। हिन चुरप जे करे सॉल्यूट जा ज़रा सॼे सॉल्यूट में पखिड़िजी वेंदा आहिनि ऐं उन जे नतीजे में हिक करी साफ़ ऐं शफ़ाफ़ मिलावट यानी ॻाढ़ ठही वेंदो आहे। मालिक्यूल सतह ते पाणी पोलर आहे यानी ऑक्सीजन उन में नेगेटिव आहे ऐं हाइड्रोजन पॉजिटिव यानी वाधू आहे। जेकॾहिं पाणीअ जे मालिक्यूल सां को ॿियो मालिक्यूल लह विचण में अचे थो, जीअं सोडियम क्लोराइड जो आहे, उहो बि डिसोसिएशन थिए थी हुन में ऐं आयननि में भॼी थो पए। यानी सोडियम जो आयन जेको प्लस आहे उहो अलॻि थो थी वञे ऐं क्लोरीन जो आयन जेको माइनस थी थो वञे उहो अलॻि थो थी वञे। उन खां पोइ प्लस ऐं माइनस पाण में कशिश था कनि, यानी हाइड्रोजन ऐं क्लोरीन पाण में कशिश था कनि ऐं सोडियम ऐं ऑक्सीजन पाण में कशिश था कनि ऐं उन कशिश जे करे बॉन्ड यानी ॿंधन ठहे थो ऐं उनजे करे हाइड्रेशन सेल्स जेके आहिनि उहे ठहनि था। हिक करी साफ़ ऐं शफ़ाफ़ मिलावट थियण जो सबबु ॻरंदड़ ऐं ॻाढ़ींदड़ जे आयननि जो पाण में टुटण ऐं सॉल्वेंट जे मालिक्यूलनि सां ॿंधण यानी बॉन्ड ठाहिण आहे। ॻार जी सघ यानी कंसंट्रेशन सैकड़ो में मापी वेंदी आहे, जेको वज़न जो या मिक़दार जो तनासिब थी सघे थो। जेकॾहिं उहो वज़न जो तनासिब आहे त उनखे W/W लिखिबो आहे यानी वेट बाय वेट, या जेकॾहिं उहो मिक़दार जो आहे त उनखे वॉल्यूम यानी वॉल्यूम बाय वॉल्यूम लिखिबो आहे, V/V। उहे सॉल्यूशंस यानी उहे ॻार जिन में सोल्यूट जो मक़दार घटि आहे उनखे असां छिडो ॻार चवंदा आहियूं, पर उहे ॻार जिन में सोल्यूट जो मक़दार वधीक आहे उनखे असां घाटो ॻार चवंदा आहियूं। यानी घटि कंसंट्रेशन वारा ॻार छिडरा आहिनि, वधीक कंसंट्रेशन वारा ॻार घटि आहिनि। शयुनि जे कंहिं ॿी शइ में ॻरण जी सलाहियत खे ॻरण पज़ीरी यानी सॉल्युबिलिटी चइबो आहे। लोॾण मिलाइण ऐं विलोड़ण सां यानी शेकिंग एजिटेशन ऐं स्टिरिंग सां ॻरण जे अमल खे तेज़ करे सघे थो। जेतिरो तेज़ लोॾबो ओतिरो ॻरण जो अमल तेज़ थींदो। ॻरंदड़ जे ज़रड़नि जी माप यानी पार्टिकल साइज़ ऑफ सोल्यूट बि सॉल्युबिलिटी ते असर विझे थी। जेतिरा सोल्यूट जा नंढड़ा ज़रड़ा हूंदा ओतिरो ॻरण जो अमल वधीक तकिड़ो थींदो। गर्मीअ जो दर्जो यानी टेम्परेचर बि ॻरण पज़ीरी ते असर विझे थी ऐं जेतिरी वधीक गर्मी हूंदी ॻरण जे अमल खे ओतिरो ई तकिड़ो करे सघिजे थो। ऐं इन खां अलावा ॻरंदड़ जो यानी सॉल्यूट जो मक़दार बि वधी वेंदो। ॻरण पज़ीरी शइ जो उहो वधि में वधि मक़दार हूंदो आहे जेको पाणी यानी ॻारींदड़ जे 100 ग्रामनि में कंहिं मुक़ररु गर्मी जे दर्जे ते ॻरी सघे। वधि में वधि 100 ग्राम ऐं मुक़ररु गर्मी जो दर्जो, इन में इहे टे ख़ासि शयूं आहिनि। ॻरण पज़ीर जो दारोमदार शइ जे पाण ते आहे, यानी उहो लूणु आहे, खंडु या ॿी का शइ आहे। इन खां अलावा ॻारींदड़ जे गर्मीअ जे दर्जे ते बि आहे। इनखे असां इहा बि चई सघूं था त उहा मैक्सिमम कंसंट्रेशन आहे जेका कंहिं ख़ासि गर्मी जे दर्जे ते मिली सघे, यानी वधि में वधि सघ जेका ख़ासि टेम्परेचर ते मिले, उनखे असां सोल्युबिलिटी चवंदा आहियूं। उहे ॻार जिन में ॻरंदड़ शइ जो वधि में वधि मक़दार हूंदो आहे जेको कंहिं मुक़ररु गर्मीअ जे दर्जे ते ॻरी सघे, उहे रचियल ॻार हूंदा आहिनि। रचियल ॻारनि में मुक़ररु गर्मी पद ते वधीक शइ न ॻरंदी आहे। अणरचियल ॻारनि में मुक़ररु गर्मी पद ते वधीक शइ ॻरी सघंदी आहे। असां ॾिठो त रचियल ॻार छा आहिनि ऐं अणरचियल यानी सैचुरेटेड ऐं अनसैचुरेटेड सॉल्यूशंस छा आहिनि। पाणियाठी मिलावट जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि में सॉल्यूशंस, कोलाइड ऐं सस्पेंशन अची वञनि था। सस्पेंशन ऐं कोलाइड अहिड़ियूं मिलावटूं हूंदियूं आहिनि जिन में ॻरंदड़ जा ज़रड़ा की क़दुरु वॾा हूंदा आहिनि, ऐं ॻारींदड़ में तरंदा ई रहंदा आहिनि। सस्पेंड माना लटकाइण आहे, सो हिन में सस्पेंशन जेको आहे उहो दरअसल लटकण जे करे आहे। सॉल्यूशन में ॻरंदड़ जा ज़रड़ा तमामु नंढड़ा हूंदा आहिनि, उहे उन में मिक्स थींदा आहिनि, उन में मॉलिक्यूलर या पोलर बॉन्ड ठाहींदा आहिनि। कोलाइड में उहे तरंदा रहंदा आहिनि पर एतिरा नंढा हूंदा आहिनि जो आम नज़र में नज़र न ईंदा आहिनि। पर सस्पेंशन में उहे काफ़ी क़दुरु वॾा हूंदा आहिनि ऐं उहे आम हालत में बग़ैर वॾो करण जे नज़र ईंदा आहिनि। उन खां पोइ असां ॻार, कोलाइड ऐं सस्पेंशन में फ़र्क़ु ॾिठो। असां ॾिठो त ॻार हिकु जिन्स यकसां हूंदो आहे, कोलाइड बज़ाहिर हिकु जिन्स यकसां नज़र ईंदो आहे पर असल में हूंदो हेटरोजिनस आहे। सस्पेंशन हिकु करी न हूंदी आहे। ॻार जा जुज़ा अलॻि न ॾिसजंदा आहिनि, कोलाइड जो जुज़ा वॾो करे अलॻि ॾिसजंदा आहिनि। सस्पेंशन जा जुज़ा त साफ़ अलॻि न ॾिसण में ईंदा आहिनि। सॉल्यूशन नहरा जुज़ा पाणियाठ में मुकमल तौरु मिली वेंदा आहिनि।
कोलाइड में ऐं सस्पेंशन में नहरा जुज़ा पाणी हेठि में पखिड़ियल ऐं लटकियल रहंदा आहिनि, सस्पेंडेड हूंदा आहिनि। साफ़ ऐं शफ़ाफ़ मिलावट हूंदी आहे ॻार, पर कोलाइड नीम शफ़ाफ़ या गैर शफ़ाफ़ हूंदो आहे। ॻार में हर हंधि शिकिल ऐं रंग साॻियो हूंदो आहे ऐं हर हंधि साॻी सघ हूंदी आहे। कोलाइड में बि शिकिल ऐं रंग ऐं सघ साॻी हूंदी आहे हर जाइ ते, पर सस्पेंशन में मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ शिकिल ऐं रंग हूंदो आहे मिलावट जो, ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते मिलावट जी सघ बि मुख़्तलिफ़ हूंदी आहे। ॻार में वक़्त सां नहरा जुज़ा अलॻि न थींदा आहिनि, पर कोलाइड में बि वक़्त सां नहरा जुज़ा अलॻि न थींदा आहिनि, पर सस्पेंशन में जेकॾहिं हुनखे छॾिजे त कुझु वक़्त खां पोइ नहरा जुज़ा अलॻि थी तरे में वेही रहंदा आहिनि। प्यारा ॿारो, इन ते असां पंहिंजे सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।